बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। जैकबाबाजी जिम्स अस्पताल इंतजामिया जो औरत जे वियम जे ऑपरेशन बाद टाका हणण खां इनकार। वारिसन जो एहतजाज। जैकबाबाद इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस में ठुल जे ॻोठ अब्दुल हमीद वासिन मसमात ज़ोहरा ज़ाल मीर हसन जाफरी के वारिस 4 ॾींहं अॻु वियम लाइ अस्पताल खणाए आया। ऑपरेशन ज़रिए ॿार खे जनम ॾिनो, जंहिं बाद ॿार जी तबियत सही न हुअण सबबि इंक्यूबेटर में रखियो वियो। जॾहिं त जिम्स इंतजामिया औरत खे सखर खणाए वञण लाइ वारिसनि ते ज़ोर भरियो, जंहिं ते औरत जे वारिसनि मीर हसन जाफरी, अली हसन जाफरी ऐं ॿियनि जिम्स इंतजामिया ख़िलाफ़ मुख्य दरवाज़े ते एहतजाज कयो। औरत जे वारिसनि इल्ज़ाम मढ़ंदे चयो त औरत जे वियम ऑपरेशन ज़रिए करण बाद सर्जन न हुअण जो जवाज़ ॼाणाए टाका न हया विया ऐं औरत खे सखर खणी वञण लाइ ज़ोर भरे बेदख़ल करण जी कोशिश कई वई। औरत जा टाका न लॻण सबबि संदसि पेट खुलियल आहे। इन सिलसिले में डायरेक्टर जिम्स अब्दुल वाहिद ट्रगड़ सां राब्तो करण जी कोशिश कई वई, पर राब्तो न थी सघियो। साईं, जैकबाबाद एशिया जो गरम तरीन इलाइक़ो, जिते जैकबाबाद जी आवाम जो देरीना मुतालबो हुयो, थियण तीअं घुरिबो हुयो त जैकबाबाद शहर खे लोड शेडिंग खां फ्री ज़ोन करार ॾिनो वञे हा, लेकिन उनजे बिल्कुलु बरक्स जेको आहे जैकबाबाद शहर जे अंदरि 18 खां 20 घंटा लोड शेडिंग कई पई वञे। जैकबाबाद जे ग़रीब शहरनि जे मथां डिडक्शन जे नाले ते कई हज़ारनि जा ॻरा बिल जेके इन से मोकिलिया वञनि पिया। असांजो एहतजाज वापडा जे करप्ट अमले ऐं ख़ासि तौरु सीओ सखर ऐं जेको आहे वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब जेको आहे, असां सम्झूं था हिते जेकी बि ज़्यादती थिए थी सॼी माने अॼु 7-8 महीनो थी वियो आहे जैकबाबाद जा शहरी एहतजाज था कनि, पर मूंखे सम्झ नथो अचे त मथे जेके वज़ीर वेठा आहिनि आख़िर इन जो नोटिस छो नथा वठनि। बाबा, असां तो एहतजाज आहे, जेके चोरी कनि था भले पकड़ो, असां को चोरनि खे बचाइण लाइ एहतजाज न आहे। जेकॾहिं चोरी रुकाइणी आहे, सभु खां पहिरां वापडा जे अंदरि जेके चोर वेठा आहिनि उन को शुरूआत कई वञे। जैकबाबाद में बिजली शदीद लोड शेडिंग ऐं डिटेक्शन बिलनि ख़िलाफ़ एहतजाज हज़ारे माण्हू एहतजाज कर रहिया आहिनि। अॼु शहरी पुछी रहिया आहिनि त जैकबाबाद एशिया जो गरम तरीन इलाइक़ो आहे त 16 कलाक आख़िर बिजली लोड शेडिंग छो थी थिए, ग़रीब माण्हुनि ते डिटेक्शन बिल छो था लॻाए वञनि। साईं, असांजो ये एहतजाज पाणी ऐं बिजली जे वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब ऐं सेप्को चीफ सखर ख़िलाफ़ ऐं वापडा जे अमलदारनि ख़िलाफ़ आहे। उहो इन लाइ आहे त असांजो जैकबाबाद एशिया जो गरम तरीन शहर आहे, जिते 50-52 सेंटीग्रेड टेम्परेचर हलियो वेंदो आहे। इन हालातनि में जैकबाबाद जे शहरनि सां वापडा जूं ज़्यादतियूं 16-16, 18-18 घंटा लोड शेडिंग ऐं इन खां अलावा डिडक्शन बिल। हाणे तव्हां ॾिसो जॾहिं 16 ऐं 18 घंटा बिजली बंदि थी थिए त उते डिडक्शन छाजो। साईं, हक़ीक़त इहा आहे त हीउ जेको अॼु जो धरणो आहे इहो पहिरियां न आहे, कई जेको आहे ॾींहंनि खां वठी केतिरे ई वक़्त खां वठी करे जेको आहे जैकबाबाद जो आम शहरी सियासी समाजी मज़हबी ऐं असांजी जेके पंहिंजो क़ौम परस्त जेके अॻुवान आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि, छाकाणि जो जैकबाबाद जेको शहरु आहे उते जेका गर्मी आहे 51 खां 52 सेंटीग्रेड रहे थी, पर वापडा पारां जेका लोड शेडिंग आहे उहा एतिरी कई वञे थी जो असांखे मजबूर कयो वियो आहे जो असीं अॼु धरणो हणी करे जेको आहे DC चौक ते वेठा आहियूं। जैकबाबाद में सेप्को जी हथरादू लोड शेडिंग शहरनि खे आज़ार में विझी छॾियो। पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे सर ते शहरी वापारी समाजी अॻवान रोडनि ते निकिरी आया। नदीम कुरैशी जी अॻवानी में DC चौक ते कैंप क़ाइम। क़ौमी शाहराह ते वफ़ाक़ी वज़ीर वापडा उमर अयूब ऐं सेप्को चीफ जे पुतले खे बाहि ॾिनी वई। शहरनि पारां रोड ब्लॉक करे सेप्को ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाज में JUI अमीर डॉक्टर AG अंसारी, STP जे ज़िले सदर अब्दुल सत्तार जागीरानी, जमात इस्लामी जे दीदार लाशारी, समाजी अॻवान अब्दुल हई सूमरो, वापारी अॻवान यूसिफ मेमन, हिंदू पंचायत जे श्रीचंद भावनानी, समी सूमरो समेत वॾे अंग में शहरिन शिरकत कई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त जैकबाबाद एशिया जो गरम तरीन इलाइक़ो आहे, जंहिं बावजूद बि सेप्को इंतजामिया आवाम खे आज़ार में विझी छॾियो। 15 खां 18 कलाक लोड शेडिंग करे शहरिन खे ज़हनी मफ़लूज बणायो वियो। चूंडियल नुमाइंदा ऐं सूबाई हुकूमत में शामिल सियासी माण्हू कराची ऐं इस्लामाबाद में थधे इलाइक़नि में सुकून जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। लोड शेडिंग ख़त्म न थी त ग्रिड स्टेशन जे घेराव समेत सेप्को चीफ ऑफिस जे आॾो धरणो हयो ईंदो। सोशल मीडिया ते नौकरियूं विकिरो करण बाबति जैकबाबाद जे स्टाफ नर्स अब्दुर्रहमान शाह जी ऑडियो कॉल वायरल थियण जो सेक्रेटरी सेहत नोटिस वठी छॾियो। सेक्रेटरी सेहत नोटिस वठंदे रहमान शाह खे मुअत्तल करे सेहत खाते में रिपोर्ट करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वाज़े रहे त ऑडियो कॉल में रहमान शाह ऐं वज़ीर आला हाउस जे मुलाज़िम ओवैस अहमद कलवड़ विच में थियल ॻाल्हि ॿोल वायरल थी हुई।
जैकबाबाद में म्यूनिसिपल इंतजामिया जी नाअहली सबब मुख्तलिफ इलाके में नालिन जो गंदो पानी रोडन ते काहे पियो। शहर जा मुख्य रोड तलाह जो ॾेख ॾियण लगा, सफ़ाई अमलो गुम। जैकबाबाद शहर म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली सबब गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। मुख्य कारोबारी कायदे आज़म रोड, शिकारपुर रोड, बानो बाजार, पुलिस हेडक्वार्टर रोड समेत मुख्तलिफ रोडन ते नालिन जो गंदो पानी काहे पियो। म्यूनिसिपल जी नाअहली ऐं सफ़ाई न थियण सबब शहर जो कारोबार सख्त मुतासिर थी रहियो आहे। एक्सीएन सैपको जैकबाबाद आमिर शेख बदली, संदस जाइ ते साबिर अली बुगटी मुकर्रर। जॾहिं त एसडीओ सब डिवीजन जैकबाबाद निसार अहमद मंगी जी जाइ ते आफ्ताब अहमद खोसो खे मुकर्रर कयो वियो आहे ऐं एसडीओ सब डिवीजन ठुल मीर अहमद नूनारी खे हटाए संदस जाइ ते निसार अहमद मंगरियो खे मुकर्रर कयो वियो आहे। काज़ी अहमद में दिमागी माज़ूर 35 वरियनि जे अल्लाह ॾितो जतोई जो बरसाती पानी मां लाश मिलण ते वारिसनि में रोजराड़ो मची वियो। पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। फौती जे भाउ सलीम जतोई पुलिस मथां इल्ज़ाम लॻाईंदे चयो त राति जो पुलिस असांजे घरनि ते बिला जवाज़ चढ़ाई कई, जंहिं ख़ौफ़ खां अल्लाह ॾितो जतोई दाहूं कंदे भॼी वियो, जंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हो। असीं संदसि सॼी राति ॻोल्हा कईसीं पर असांखे हू न मिलियो ऐं सुबुह जो संदसि लाश हथ आयो। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त कॉलोनी में बरसाती पानी जे निकाल लाइ टाउन इंतज़ामिया को तहरुक न वरितो, जंहिं सबब वाक़ियो पेश आयो। नौजवान जे मौत जी ज़िम्मेदार पुलिस ऐं टाउन इंतज़ामिया आहे, जन ते क़तल केस दाख़िल कयो वञे। ड्रिगड़ी वासी अगूणो एमपीए अलहाज मीर मोहम्मद हयात टालपुर कैंसर विघे कराची अस्पताल में लाडाणो करे वियो। ड्रिगड़ी जी सियासत में आख़िरी दम ताईं नाक़ाबिले शिकस्त रहंदड़ 7 भेरा लगातार एमपीए थियल मीर मोहम्मद हयात टालपुर लाडाणो करे वियो आहे। संदसि मौत जी ख़बर इलाइक़े में पहुचण बाद माहौल सोगवार थी वियो। ड्रिगड़ी में पेट्रोल पंप समेत समूरो कारोबार बंद थी वियो। मीर मोहम्मद हयात टालपुर कैंसर विघे कराची जे हिक खानगी अस्पताल में दाख़िल हो, जिते हू फौत थी वियो आहे। संदसि मड़ कराची खां ड्रिगड़ी आंदो वियो। काज़ी अहमद लग ॻोठ हमज़ा जतोई वासी 10 वरनि जो अतहर शाह कच्चे वारे इलाइक़े में बोर जे पानी में वेंझंदे ॿुॾी फौत। इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ रईस कमाल खान जतोई मासूम जो लाश पानी मां कढाए वारिसनि हवाले कयो त संदसि घर भातियुनि में कोहराम मची वियो। काज़ी अहमद में बाज़ारुनि अंदर ड्रेनेज जो पानी निकाल न थियण ख़िलाफ़ वापारियुनि ऐं दुकानदारनि जो एहतजाज। दुकानदारनि हरजीमल ठक्कर, बाबू सरफराज राजपूत, अली खान जतोई, नूर भट्टी ऐं ॿियनि टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहियो आहे त गुज़िरियल 6 महीननि खां मुसलसल शाही बाज़ार, रेडियो बाज़ार, शहनशाह चौक, पीर मोहल्ला, शेर मोहम्मद कॉलोनी समेत सॼे शहर में ड्रेनेज जो गंदो पानी बीठल आहे, जंहिं सबब बाज़ारूं वीरान थी वयूं आहिनि। हाणे जेकॾहिं पानी निकाल न कयो वियो त एमपीए खान मोहम्मद दाहिरी ऐं एमएनए सैयद मीर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जे बंगलन आॾो धरणो हणंदासीं। ऐं मठियारी में 14 लख जा जाली चेक ॾींदड़ शहरी मथां अदालत जे हुकुम ते केस दाख़िल, जवाबदार गिरफ़्तार, 14 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। जवाबदार सरकारी मुलाज़िम ऐं अंबनि जो ठेकेदार ॿुधायो पियो वञे। पुलिस मूजिबि जवाबदार असदुल्ला मेमन शहरी एजाज़ अली मेमन खे कारोबार जे सिलसिले में 14 लख रुपयनि जा कूड़ा चेक ॾिना। अदालती हुकुम ते केस दाख़िल करे 14 ॾींहनि जो रिमांड वरितो वियो आहे। हेडलाइंस। पनवाकिल भरसां ॻोठ सूमरा पहवारी में ॿेड़ी तां किरी ॿोॾ वारे पाणी में ॿुॾी वियल उस्ताद दया सूमरो जी लाश जो पतो न पइजी सघियो। तफ़सील माजिद महेसर जी हिन रिपोर्ट में। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं पनवाकिल भरसां सूमरा पवारी ही हिकु कचे वारो इलाइक़ो सॼो वेंदो आहे। हिते गुज़िरियल राति जेको आहे सो हिकु उस्ताद अयाज़ अहमद सूमरो जेको आहे सो पंहिंजे अबाणे ॻोठ जी तरफ़ हुयो, जंहिंमें जेको आहे संदसि मुख़्तलिफ़ जेके दोस्त हुया उहे संदसि जेको आहे सो दावत में शरीक थिया। दावत में शरीक थियण खां पोइ जेको आहे हितां जेको ॿोॾ जेको पाणी आयल आहे, गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां जेको आहे सो ताल के पनवाकिल अंदरि जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि उते जेको आहे सो ॿोॾ जेको पाणी जो जेको तबाही जो मंज़र थी चुकी आहे। हितां जा ॻोठण बि तकलीफ़ुनि जेको आहे सो मुश्किलातुनि खे मुंहुं रहिया आहिनि। उन खां पोइ राति जे वक़्तु जेको आहे जेको देरि सां ई जीअं संदसि अयाज़ साहब जा जेके मुख़्तसिर जेके दोस्त हुआ उनखे दावत खां पोइ जेको आहे सो पंहिंजे रस्ते वठी वञी रहियो हो, त दोस्तनि खां छॾण खां बाद में हीअ जेकी ॿेड़ी जी जेकी लिपट में अचण खां पोइ उते जेको आहे सो पेर तिरकण सबबु जेको किरी पियो आहे। हिन वक़्तु उतां जा मक़ामी माण्हू मौजूदु आहिनि ऐं उन खां पोइ जेको संदसि वारस मौजूदु आहिनि। अचो त पुछूं सननि छा चवणु आहे। मुतालबो इहो आहे त हिते गुज़िरियल काफ़ी सालनि खां वठी हिन ॻोठ में सवें ॻोठ जेको आहे लॻनि था। रस्तो मेन शाही हे आहे ऐं हुकूमती इदारा जेको आहे तमामु नाक़िस थी चुका आहिनि। पुल जेको आहे सो साईं ख़ुर्शीद अहमद शाह, नासिर शाह, नौमान इन्हनि खे केतिरा ई दफ़ा हिते आया आहिनि, इन ओताक में ईंदा आहिनि
ये अयाज़ अहमद सूमरे जी तमामु वॾी औताक़ आहे सूमरनि में। अच्छा। इन औताक़ ते मिनिस्टर ईंदा आहिनि ऐं हिननि खे केतिरा ई दफ़ा चयो वियो आहे त हिते पुल ठाहिरायो, सभ खां पहिरियां वञी दरिया वारी पुल ठाहिरायूं जेका अञा ताईं अधूरी पई आहे ऐं उन दरिया जे पारनि वारनि खे बि को हुनजो फ़ाइदो कोन्हे। अलाए लखें करोड़े अरबे रुपया गवर्नमेंट जा हिननि हड़प करे छॾिया आहिनि माण्हुनि। हीअ जेको राति वाक़ियो थियो आहे इहो उस्ताद अयाज़ अहमद सूमरो जेके मुस्तक़िल रहाइश आहे हिन टाइम उन्हनि जी कराची नौकरी बि हिते कराची आहे। हीअ अबाणे ॻोठ ॾांहुं आया हुआ 9 मुहर्रम ते मोकल ते आया हुआ। हफ़्तो खनि थियो आहे हिते पंहिंजो हिननि जो अबाणो घरु आहे ऐं हिननि जी पंहिंजी हिते ज़मीनदारी आहे। पाण मुअज़्ज़ज़ माण्हू आहिनि। मरहूम उस्ताद हबीबुल्लाह सूमरो जो वॾो फ़र्ज़ंद आहे। हा उहो जेको आहे ज़िम्मेवार माण्हू आहे। राति हिते हिननि जा महिमान आयल हुया कराची खां कुझु मुख़्तलिफ़ ॿियनि इलाइक़नि खां जंहिंजी दावत हुई उन्हनि पंहिंजे हाउस ते उन्हनि खे मानी खाराई दावत करे हिननि खे 12 साढे 12 जे दौरान जेको आहे त हिननि खे छॾणु आया हिते बंद ते। पाणी तमामु जेको आहे त तेज़ वहे थो पियो ऐं ॿेड़ी ते जेको आहे सवार हुया जेके महिमान उन्हनि खे बचाईंदे जेको आहे त उस्ताद अयाज़ अहमद जेको आहे त ॿेड़ी मां जेको आहे तव्हां हीअ मंज़र ॾिसो था पोयां हिते जेको आहे त ॿेड़ी में सवार घणा माण्हू हुया तक़रीबन मथे हुया तक़रीबन 6 खां 7 माण्हू हुया जंहिंमें 2 बिरादर हुया। हिकिड़ो पाण हुयो मरहूम उनजो नंढो बिरादर आहे मुमताज़ अहमद सूमरो उहो बि शामिल हुया। जेके आहिनि महिमान त किरास थी विया ऐं जेको आहे त इहे उन्हनि खे बचाईंदे पाण जेको आहे त पाणी में किरी पियो। राति खां वठी असां जेके हितां जा मक़ामी माण्हू आहियूं पंहिंजी मदद पाण हिन जी ॻोल्हा कयूं था उहो मिले कोन थो पियो। भाऊ हिते आयो ईद खां हिन खां मुहर्रम 9 तारीख़ हिते आयो कराची खां आयो। हे नौमान शेख MNA आहे, नासिर शाह MP आहे। हे नासिर शाह 2-3 साल चयो त तव्हांखे असां पुल ॾींदासीं सूमरा पवारी ताईं पुल ई न ॾिनी अथई। हा कल्ह 2 ॾींहं अॻु में मोटरसाइकिल बि हिते किरी पई आहे इन मोटरसाइकिल हिन तां ॿेड़ीअ तां। साईं राति आयो महिमान गॾु हुयसि 12 बजे साईं ॿेड़ी तां किरी पियो आहे। ॻोठ असली पुराणो क़दीमी ॻोठ आहे। तक़रीबन हिते सॼे चूंडल नुमाइंदा असुल खोड़े थींदा आहिनि। अमाउंट वठी वेंदा आहिनि त हिते वरी ॿीहर वापसी न थींदा आहिनि। कई मुश्किलातूं असांजे ॻोठ में इहे थींदियूं रहंदियूं आहिनि। बंद खां वठी असांखे एॾी तकलीफ़ आहे। रस्ता रोड हर शइ तव्हांजे साम्हूं आहिनि त केतिरी तयारु कया आहिनि। ईंदा आहिनि हर साल जेके बि फोती ॿुधी कॾहिं असां ॾिठो न आहे त चूंडल नुमाइंदे जी पहुच न जी। असांखे इहा तकलीफ़ साम्हूं तव्हां ॾिसो था पाणी हर साल ईंदा रहंदो आहे। हिते पुलिनि जी सख़्त ज़रूरत आहे। अॼु बिल्कुलु अवां हितां जे ॻोठाणनि ऐं मक़ामी माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सन चवण आहे हिते गुज़िरियल हर साल जेको आहे ॿोॾि ईंदी आहे पर हिते जेके ग़रीब माण्हू आहिनि तक़रीबन लाचार आहिनि उहो इन करे त हिते जेको आहे सो ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जा जेके ख़ासि तौर जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे वोट त वठी विया इक़्तिदार जे अवनि त वञी वेठा आहिनि पर हाल साल जेको आहे सो को न को हिते जेको आहे सो समय जेको आहे सो हादसा पेश अचनि था। गढ़ी खैरो भरिसां क़ाइम क़दीमी लोहरनि जो मक़बरो सकाफ़त खाते जी बेध्यानी सबबि ज़बूं हाली जो शिकार आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अमर सिंधी। नाज़रीन हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ॻोठ सरदार दाद मोहम्मद ख़ान लोहर में जिते जो ही मुंहिंजे पस मंज़र में जेको ही तव्हांखे तारीख़ी कुबो नज़र अचे पियो इहो 200 साल पुराणो जेको आहे सो कुबो आहे ऐं ही लोहर कबीले जो तारीख़ी क़ब्रिस्तान पिणु आहे। हिन कुबे जी तारीख़ इहा आहे त हिन खे सिंध बलोचिस्तान इंडिया ऐं ईरान जे कारीगरनि ॾाचीअ जे खीर मां जेको आहे सो हिन खे जोड़ियो हुयो। अॼु उहो हालिया बरसातुनि जे करे त तबाही जे किनारे ते पहुतो आहे पर 2010 जी महाॿोॾि हिन जे तबाही जो सभ खां वॾो सबबु बणियो ऐं 2010 जी ॿोॾि खां पोइ डिप्टी कमिश्नर जेकाबाद जे जेको आहे अॻुवाणी में हेरिटेज कमेटी ठाहे हिन जो जॾहिं जाइज़ो वरितो वियो त उन्हनि हिन खे बाक़ाइदे क़ौमी वरिसो करार ॾिनो ऐं हिन खे जेको आहे शामिलु कयो वियो सकाफ़त जे जेको आहे उन में खाते में। पर 2010 जी ॿोॾि खां पोइ या हिन जेको आहे सार संभाल लहण जे बजाए हिन जेको आहे कुबे लाइ कंहिं बि कॾहिं को उपाउ न वरितो न ई हुकूमत का हिन ते ध्यानु ॾिनो ऐं हाणे हिन वक़्तु पोज़ीशन इहा आहे त हीउ कुबो पंहिंजो जेको आहे कॾहिं बि तबाही जे किनारे ते पुॼी सघे थो ऐं मुकमिल मैसार जी सघे थो। इन लाइ जेको आहे हिन कुबे हिन लोहर कबीले जे सरदारज़ादा मोहम्मद रज़ा लोहर असांखे असां सां ॻाल्हाईंदे हीअं चयो आहे। असां हिन महिल लोहरनि जे तारीख़ी कुबे ते बीठा आहियूं जेको अॼु खां तक़रीबन 150 साल जॾहिं खां बेगारी कैनाल खुटरी वई आहे तॾहिं खां इहो कुबो जेको आहे ठाहियो वियो आहे। हीउ कुबो न सिर्फ़ु गढ़ी खैरे जी बल्कि जैकबाबाद जी ऐं पूरे सिंध जी जेको आहे तारीख़ी सकाफ़त आहे। लेकिन जीअं त तव्हां ॾिसी सघो था सन 2010 वारी ॿोॾि खां पोइ हिन खे इंतिहाई बदहाली जो शिकार आहे। ॿोॾि जी वजह सां हिन खे बेहद नुक़सानु रसियो
ऐं इन करे ई जेको आहे हिनखे हिकिड़ो क़ौमी विरसो डिक्लेयर कयो वियो। DC साहब वग़ैरह बि आया ऐं जेको आहे तारीख़ी सकाफ़त वारे डिपार्टमेंट वारा बि आया, लेकिन इन सभ जे बावजूदि 10 साल तक़रीबन गुज़री विया आहिनि, हिन ते हिकिड़े सिर जो बि कमु नाहे थियो। हे उअं जो उअं ई पियल आहे, बल्कि ॾींहुं जो ॾींहुं जेका बारिश थिए थी ऐं जेका मॉनसून वग़ैरह थिए थी हुनखे अञा वधीक बेहद नुक़सान थी ॾिए। ऐं असांखे ख़दशो आहे त ख़ुदा न ख़ास्ता जे अगरि हिन खे तमामु अञा वधीक इन को नुक़सान को थियो त मुंहिंजो अंदेशो आहे त सिंध जी ऐं गड़ी खैरे जी तारीख़ ऐं सकाफ़त जे लाइ इहो बेहद हिकिड़ो नुक़सानदेह हूंदो ऐं उन जी तारीख़ बि इन सां गॾु दफ़न थी वेंदी। असां हिनमहिल बीठा आहियूं, असां पंहिंजे घर जे अॻियां उहे नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा ॾिसो था, वॾा हालातनि में आहिनि, वॾा मुश्किलातुनि में आहिनि। हे एॾो बरसाति जो पाणी असां सां वहिल करे छॾियो आहे, न असांजा घर बता, न असांजो को अझो बतो आहे, न का शइ मुकमिल तौर ते असां ख़तमु थी चुका आहियूं। न असांजो को बि सार न लधो आहे, न को वॾेरो आयो आहे, न को MNA आयो आहे, न को MP आयो आहे। गवर्नमेंट का शइ तावन कयो ई न आहे। असांजा घर मुकमिल तबाह थी विया। असां इहो गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे असांजो सार संभाल लाथी वञे। क़दीमी कुबो आहे, वॾे टाइमनि खां वठी घटि में घटि हिन खे 160 साल थी वियो आहे। 160 साल में ऐं 2010 खां वठी हिन जो हालात तमामु ख़राबु आहे। असां MPA साहिब खे, MNA साहिब खे, DCO सिंध साहिब खे असां इहे गुज़ारिश कयूं था। असांजा इहे हिनमहिल ॾिसो तव्हां कब्रिस्तान असांजा पाणी में ख़तमु लॻा पिया आहिनि, पाणी जे हेठां अची विया, को नेकर जो रस्तो न आहे, को असांजो को अला माफ़ी ॾे को फौतगी थी वञे, हिनमहिल हिते को जाइ करण जो रस्तो न आहे। नाज़रीन, हिन कुबे जे बारे में तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिन कुबे जे वारसनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त हीउ क़ौमी वरसो आहे, सिर्फ़ु असांजी मिल्कियत न आहे, पर हीअ सॼी सिंध जी मिल्कियत आहे। ऐं हेरिटेज कमेटी वारनि खे घुरिजे त हिन कुबे जी सार संभाल लहण लाइ अचनि ऐं असांजी मदद कनि। ऐं उनखां अलावा हुननि इहो बि मुतालबो कयो आहे त हीउ ॻोठ जो तारीख़ी ऐं क़दीमी कब्रिस्तान आहे, जिते जेको आहे पाणी जे निकाल जो को बंदोबस्तु करे ॾिनो वञे ऐं असांखे जेको आहे रस्तो ठाहे ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजनि प्यारनि जी आख़िरी रस्मूं जेको आहे बहितर तरीक़े सां हिते जेको आहे अदा करे सघूं। ऐं हिन कब्रिस्तान खे ऐं हिन कुबे खे चौधरीवारीअ जी सख़्तु ज़रूरत आहे, जंहिंजे लाइ बि हुननि मुतालबो हुकूमत खां कयो आहे त असांखे जेको आहे चौधरीवारी ॾियाराई ॾिनी वञे त जीअं असांजा जेको आहे हीउ कब्रिस्तान ऐं हीउ तारीख़ी वरसो महफ़ूज़ रहे। कैमरामैन गुलाबड़ो सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, बड़े खैरो। डिगड़ी में बरसातुनि तबाही आणे छॾी आहे। सवें ख़ानदान बेघर थी विया आहिनि ऐं हुकूमती इमदाद न मिलण सबबि खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। वधीक तफ़सील मुजाहिद महर जी हिन रिपोर्ट में। सिंध में ताज़ो पयल बारिशनि सबबि केतिरा ई इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि। डिगड़ी में बारिशनि सबबि सब डिवीज़न डिगड़ी जूं 6 यूसियूं सख़्तु मुतासिर थियूं आहिनि ऐं केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। हज़ारनि जी तादाद में ॿोॾि मुतासिर कुटुंब फाका कशी वारी ज़िंदगी घारण ते मजबूर आहिनि। रोडनि, रस्तनि ऐं शाखनि जे किनारनि ते पंहिंजी मदद पाण तहत बाह वसाईंदड़ सिज जी तपिश में खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। ॿोॾि मुतासिरनि खे न त को खाधे पीते जो सामान मिलियो आहे ऐं न ई मथो ढकण लाइ का छित मिली अथनि, न वरी पीअण लाइ साफ़ पाणी अथनि। हुकूमती इमदाद जे मुंतज़िर इन्हनि बारिश मुतासिरनि जैकब न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त पाणी में बुड़ी आहिनि, घर में लुड़ी आहिनि, असांजा माल मरी वियो हले, मच्छरनि में माल मरी वियो असांजो। असां तंबू का शइ कोन न मिली आहे। असां वटि न का शइ आहे जेको असां पंहिंजे बच्चनि खे माना छांव ॾेई विहारे सघूं। असां वटि का बि शइ न बची, न को हिते अचे थो असांजो MP MNA उहे बि असांजी अचे हिते सार कान था लहनि। असां सां वॾो ज़ुल्म आहे, ना हक़ आहे। असीं छा करियूं, असीं कंहिंखां घुरूं? नुके असां लाइ केर बि कोन्हे, असीं ग़रीब पाणी में वेठा आहियूं, असांजो को बि बिलो कोन थो करे। सभु को ग़रीब गुरबो खे केर बि पुछे कोन थो करे। असांखे हिकिड़ो टाइम असीं पचायूं त असीं 4 टाइम वेठा आहियूं, असांखे केर थो ॾे, केर बि कोन। बेवा औरतूं, असांजा 6 7 बच्चा, उहा सगीर असीं किथे न, असां वटि को तंबू न, असां वटि पनी, असीं सगीर बच्चा किथे कढी निकिरूं? असां बेवान जो कहिड़ो हल आहे जेको असीं उते बच्चा वठी वञूं? माण्हुनि जा त कमाई वारा, असां कमाई वॾा माण्हू अचनि उहे बि आणीनि त पंहिंजे घर में रखनि, असां ग़रीबनि खे केर ई कोन थो ॾे। रुलनि पिया, रुल पाणी में उधार मरनि, बकरियूं ॿियूं सभु हिते रुले पिया। हेतिरो पाणी पियो आहे, हाणे छा करियूं? असीं मां 15 ॾींहं थी विया वेठा आहियूं। असीं ग़रीब वीचारा नंढड़ा किथे वञूं? हिते फसल बुॾी विया, ॿोॾि थी विया, घर बुॾी विया, घर पग किरी पिया, ईअं वेठा आहियूं।
बीमार केर धणी था गरीब जो। बरसात सबब हज़ारें एकड़नि ते बीठल फुटी मिर्च कमन समेत समूरो फसल मुकम्मल तौर तबाह थी वियो आहे, जंहिं सबब आबादगार तबके खे करोड़े रुपयनि जो नुक़सान रसियो आहे। हुकूमती इमदाद जा मुंतज़िर ही मींहुं मुतासिर ज़िंदगी खे साॻी पटड़ी ते आणण लाइ सख़्त परेशान नज़र अचनि था। कैमरामैन टीम सां गॾु मुजाहिद अली मेहर, जेकब न्यूज़ डिगड़ी। ही हुई हिन वक़्त तव्हांजूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com। फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।